पाक फौज में मौजूद सख्त एहतसाबी निज़ाम ते अमल इदारे जे इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जे तअसुब ऐं रिआयत जी का गुंजाइश नाहे। फौज पके अज़म सां मज़बूत सख्त एहतसाब ज़रिए पंहिंजे क़दमनि जी पासदारी कंदी आहे। फौज हिकु मुनज़्ज़म इदारो आहे जंहिं हर फ़र्द जी वफ़ादारी रुगो रियासत ऐं हथियारबंद फौजनि सां आहे। पाक फौज अवाम जी हिमायत सां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में ॾिनल क़ुर्बानियूं ज़ाया थियण न ॾींदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में अज़म जो इज़हार। फोरम जो अमन ऐं इस्तेहकाम लाइ फौज जे शहीदनि, कानून लागू कंदड़ इदारनि ऐं शहरनि जी बलोचिस्तान तोड़े केपी में क़ुर्बानियुनि जी ख़राज तहसीन पेश। मुल्क ख़ासि करे बलोचिस्तान ऐं केपी में सरगर्म मुल्क दुश्मन कुवतुनि खे मुंहुं ॾियण बाबति ग़ौर। फोरम खे वधंदड़ ख़तरनि जे जवाब में ऑपरेशनल हिकमत अमली ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फौज हुकूमत, इंतज़ामिया ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे दहशतगर्दनि, इंतशार पसंदनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ ज़रूरी ऐं कानूनी कार्रवाईअ में भरपूर मदद फ़राहम कंदी। कोर कमांडर्स दहशतगर्द नेटवर्क्स जी मिली भगत सां हलंदड़ गैर कानूनी सरगर्मियुनि ख़िलाफ़ जारी कोशिशुनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। बीएनपी मेंगल जे सरबराह सरदार अख्तर मेंगल क़ौमी असेंबली जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अख्तर मेंगल सदर ऐं वज़ीर आज़म ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त ऐवान संदसि आवाज़ नथो ॿुधे त उते वेहण जो कहिड़ो फ़ाइदो। पंहिंजनि माण्हुनि लाइ कुझु बि नाहे करे सघियो। बलोचिस्तान जे मामले में कंहिंजी बि दिलचस्पी नाहे। मुल्क में नाले जी हुकूमत आहे। इन खां बहितर आहे त पकोड़नि जो दुकान खोलियां। बलोचिस्तान जी महरूमियुनि सां दुश्मननि खे हथी मिली रही आहे। अख्तर मेंगल जी इस्तीफ़ा मामूली ॻाल्हि नाहे। हू संजीदा माण्हू आहे। सूबे जा मसला हल करण लाइ हिन समेत ॿियनि सां ॻाल्हियूं करणु घुर्जनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अख्तर मेंगल ज़रिए ॿुधायो वञे त बलोचिस्तान जा मसला हल करणु चाहियूं था। नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ नेशनल डायलॉग बाबति चई चुका आहिनि। पीटीआई चयो हो त महमूद अचकज़ई ज़रिए एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदा, पर हू ॻाल्हियुनि लाइ तयार नाहे। महमूद अचकज़ई सियासी जमायतुनि सां ॻाल्हियूं कंदो त भली कार कंदासीं। चाहियूं था पाकिस्तान सरसब्ज़ ऐं खुशहाल थिए। जीएम सैयद जी सिंधु देश जे नारे जो मुक़ाबिलो असां कयो। फ़ैसिलो कयो त अव्हां खे 48 लख एकड़ ज़मीन खपे या पाकिस्तान। पीपल्स पार्टी एमएनए खुर्शीद शाह पाणी वारे मामले ते वफ़ाक़ी वज़ीर जी सरबराही में कमेटी जोड़ण जी तजवीज़ ॾींदे चयो त ज़मीन बाबति सिंध जी निगरान हुकूमत राज़िपो ज़ाहिर कयो हो। चूंडल हुकूमत जे दौर में नाहे थियो। नवीद कमर चयो त कालाबाग डैम मां जिंद छॾाई त वरी कारपोरेट फार्मिंग मड़ी पई वञे। माहौलियाती तब्दीली सबबि सिंधु दरिया में वधीक पाणी ईंदो त ॾुकार बि ईंदो। ॿुधायो वञे त गैर आबाद ज़मीन आबाद करण लाइ मुल्क में वाधू पाणी किथां ईंदो। ग्रीन इनिशिएटिव तहत बंजर ज़मीन खे आबाद कयो वेंदो। पंजाब में ज़मीन खे आबाद करण लाइ चोलिस्तान केनाल ठाहियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक चयो आहे त सिंध हुकूमत ज़मीन बाबति राज़िपो ज़ाहिर कयो। पंजाब ऐं सिंध हुकूमत कॉन्ट्रैक्ट ते ज़मीन ट्रांसफर करे छॾी आहे। बाक़ी केपी ऐं बलोचिस्तान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। बलोचिस्तान में दहशतगर्दी जे ताज़नि वाक़िअनि ख़िलाफ़ बलोचिस्तान असेंबली ठहराव मंज़ूर करे वरितो। दहशतगर्दनि खे कानून जे कटहरे में आणण जो अज़म। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुख्ती जो चवणु आहे त बलोचनि खे हिन मुल्क में समूरा हक़ मिलियल आहिनि। पुरअमन एहतजाज हर कंहिं जो हक़ आहे। एहतजाज जी आड़ में तशद्दुद बर्दाश्त न कयो वेंदो। मासूम शहरनि खे शहीद कंदड़नि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वञनि। असां चऊं था दहशतगर्दनि खे दहशतगर्द चयो वञे।
पाकिस्तान खिलाफ एक साज़िशूं कयूं पई वञनि। एक मुनज़्ज़म साज़िश तहत सोशल मीडिया ते मुल्क खिलाफ मुहिम हलाई पई वञे। मुल्क अंदर दहशतगर्दी के अक्सर ताज़नि वाक़िअनि में मुआहिदा करे ॿाहिरि वेठल माण्हू मुलविज़ आहिनि, जेके अफ़गानिस्तान मां वेही कार्रवायूं कनि पिया। 26 अगस्त जो वाक़िओ पाबंदी मढ़ियल केतिरनि ई ग्रुपनि गॾिजी कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सेनेट जी स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी जे वाक़िअनि में वाध जो हिकु वॾो कारण अफ़गानिस्तान मां वेही कार्रवायूं करणु आहे। टीटीपी वॾे पैमाने ते अफ़गानिस्तान में गॾु थी रही आहे। घरू सेक्रेटरी अफ़गान अख़्तियारनि खे सबूत ॾेई चुको आहे ऐं संदनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो चयो वियो आहे। बलूचिस्तान में को बि ऑपरेशन करण न पिया वञनि। दहशतगर्दनि जी मौजूदगीअ वारी इतला ते कार्रवाई कई वेंदी आहे। कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन सूबनि सां सलाह मशवरे बाद कयो वेंदो। IMF जो प्रोग्राम पाकिस्तान जो आख़िरी प्रोग्राम हुजण घुर्जे। सफ़र ॾुखियो ज़रूर आहे पर नामुमकिन नाहे। पंहिंजा हदफ़ हासिल कंदासीं। काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त महिनत जारी रखंदासीं त मंज़िल मिली वेंदी। स्मगलिंग रोकणी पवंदी। ख़र्च घटाइण लाइ राइट साइज़िंग ऐं डाउन साइज़िंग करे रहिया आहियूं। हाणे पोइ ते नाहे हटणो। महिनत कंदासीं त मंज़िल ते ज़रूर पहुचंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे बिजली बिल्स ते सब्सिडी ॾियण खां रोके छॾियो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब IMF जो मौक़िफ़ आहे त मर्कज़ी ऐं सूबाई हुकूमतूं बिजली बिल्स ते सब्सिडी ॾियण जूं मजाज़ नाहिनि। पंजाब पारां ॾिनल बिजली बिल्स ते ॾिनल सब्सिडी ते बि एतिराज़ ज़ाहिर कयो वियो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF खे टारगेटेड सब्सिडी ते एतिराज़ नाहे। BISP ज़रिए हक़दारनि खे सब्सिडी ॾेई सघिजे थी। को ग़लति कमु कयो ई नाहे त माफ़ी छो वठूं। असां रुगो पंहिंजे रब खां माफ़ी घुरूं था। 9 मई जा CCTV फुटेज साम्हूं आंदा वञनि त सभु कुझु पधिरो थी वेंदो। PTI अख़बार उमर अयूब चयो आहे त PTI बानी ॻाल्हियुनि जो इख़्तियार रुगो महमूद अचकज़ई खे ॾिनो आहे। असांखे कंहिं मिंत करण जी ज़रूरत नाहे। मिंतूं त ख़्वाजा आसिफ़ कंदो हो। PTI बानी जे हुकुम मूजिब 8 सेप्टेम्बर ते जलसो हर सूरत में कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे जजिस जी तादाद वधाइण ऐं तौहीन अदालत वारो कानून ख़त्म करण वारा बिल क़ौमी असैम्बली में पेश। नून लीग जे दानियाल चौधरी सुप्रीम कोर्ट जे जजिस जो अंग 23 करण वारो बिल पेश कयो। बैरिस्टर गोहर बिल जी मुखालफ़त कंदे चयो त आइन तहत तरमीम रुगो हुकूमत आणे सघे थी। भारतीय सुप्रीम कोर्ट 190 ॾींहं कमु कंदी आहे। पाकिस्तान में 155 ॾींहं कमु कंदी आहे। सुप्रीम कोर्ट जे कम वारनि ॾींहनि खे वधाइण घुर्जे। स्पीकर बिल खे मुलतवी करे छॾियो। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो त हुकूमत सुप्रीम कोर्ट जे जजिस जो अंग वधाइण बाबति हतमी फ़ैसिलो नाहे कयो। मामले खे तफ़सील सां ॾिसी फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध असेंबली सूबे में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि खे नेकाली ॾियण वारो ठाराव मंज़ूर करे वरितो। रिथ ते बहस दौरान ऐवान में गोड़। अपोज़िशन जो एहतजाज। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त सिंध गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि जो बार बर्दाश्त नथी करे सघे। गैर कानूनी शहरनि जो रिकॉर्ड बि मौजूदु नाहे। सरकारी मुलाज़िम बिना इजाज़त सोशल मीडिया इस्तेमाल करे न सघंदा। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जे सोशल मीडिया जे इस्तेमाल ते पाबंदी लागू करे छॾी। वञकड़ी जी सूरत में सख़्त कार्रवाईअ जो बि चिताव।
एस्टेब्लिशमेंट डिवीज़न ऑफिस मेमोरेंडम जारी करे छॾियो। मेमोरेंडम मूजिब सरकारी मुलाज़िम गवर्नमेंट सर्वेंट रूल 1964 ते अमल जा पाबंद आहिनि। सोशल मीडिया इस्तेमाल नथा करे सघनि। चीफ सेक्रेटरीज़ ऐं सेक्रेटरीज़ खे फ़ैसिले ते अमल कराइण जी हिदायत। बलूचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। किला सैफुल्ला जे जाबलू इलाइक़े में क्लाउड बस सबब ॿोॾवारी सूरतहाल। ज़ोग, खुज़दार ऐं तुर्बत में 5 ॿार बरसात जे तेज़ वहकरे में ॿुॾी फोत। बरसातुनि दौरान फोतुनि जो अंक वधी 39 थी वियो। बरसातुनि सबब 1,11,451 शहरी मुतासिर। ज़ियारत, किला अब्दुल्ला ऐं पश्चिम ज़िले जी सूरतहाल इंतिहाई ख़राब। बरसाती पाणी फसलुनि खे ॿोड़े छॾियो। 3 पुलूं ऐं केतिरा रस्ता बि तबाह थी विया। बलूचिस्तान में तबाही कंदड़ बरसाती पाणीअ जी सिंध आमद जारी। हमल ढंढ में बलूचिस्तान जे पाणी पहुचण बाद ढंढ जी सतह में तेज़ीअ सां आबाद थियण लॻी। आपाशी खाते हमल ढंढ वटां MNB ड्रेन जा दर बंदि करे छॾिया। MNB ड्रेन जा बंदि कमज़ोर हुअण सबब कंप, दादू ऐं जामशुरू ज़िले जे मुख़्तलिफ़ आबादियुनि खे ख़तरो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 2 ॾींहनि जी वक़्फ़े बाद किथे तेज़ त किथे हल्की बरसात। सखर, नवाबशाह, कंदकोट, सांगड़, थरपारकर में बरसात। उमरकोट, बदीन, सांगड़, टंडो आदम, न्यू सईदाबाद, सिरहाड़ी, सन, मंसूराबाद में ककर वसी पिया। थाणो बुलाखान, कंडियारो, गुड्डू, राधण, मातली, कड़ियो घवर, टंडो बागो, पीरवसण, तलहार ऐं भरपासे में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात। फैज़गंज में खिवण करण सबब नौजवान ज़ख़्मी। 5 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। हेठाणे वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। नवकोट वेझो गुज़रंदड़ हाकड़े ढोरे में बि चाढ़ जारी। सिंध हाई कोर्ट सखर जे शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी फराहम करण लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾींदे 1 महीने अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त रुॻो कागज़ जमा कराया पिया वञनि। शहरनि खे पीअण जे साफ़ पाणीअ जो हल नथो ॿुधायो वञे। ऐं बांग्लादेश पाकिस्तान के होम ग्राउंड ते टेस्ट सीरीज़ में वाइट वॉश शिकस्त ॾेई तारीख़ रक़म करे छॾी। ॿी टेस्ट मैच में बांग्लादेशी टीम पाकिस्तान पारां ॾिनल 185 रन्स जो हदफ़ 4 विकेट्स जे नुक़सान ते पूरो करे वरितो। पाकिस्तानी रांदीगर बैटिंग, बॉलिंग ऐं फील्डिंग जे शोबे में नाकाम। बैटर्स तोड़े बॉलर्स कारकर्दगी ॾेखारण में नाकाम। बांग्लादेश जे लिटन दास खे शानदार सेंचुरी स्कोर करण ते मैन ऑफ द मैच जो एवार्ड ॾिनो वियो।